अल्लाह अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुलि व ख़ातमिल अंबिया अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन्नासु उअ्बुदू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम वल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन्नासु उअ्बुदू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम वल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाहा हक़्क़ तुक़ातिह वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। सदक़ल्लाहुल अलिय्युल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दिल जी मोहब्बत सां बुलंद आवाज सां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। वाजिबुल एहतराम मुंहिंजा अकाबिर उलमाए किराम ऐं मुअज़्ज़ज़ सामईन, दुनिया में महफ़िलों ऐं कचहरियूं ॿियूं बि हूंदियूं आहिनि, पर उन्हनि महफ़िलुनि उन्हनि कचहरियुनि खां हिन मजलिस जो शान मथे आहे। छो? कंहिं मजलिस जो मोर सरदार साहब हूंदो आहे, कंहिं मजलिस जो मोर नवाब साहब। अज़ीज़ों, असां तव्हांखे अल्लाह ताला उहा मजलिस नसीब फरमाई आहे
जै मजलिस जो मोर ऐं सरदार अल्लाह जो कुरान आ। दुनिया जूं मजलिसूं घोर कजन कुरान जी मजलिस ता। अज़ीज़ो, दुनिया में माण्हू टिन शयुनि जे मथां नाज़ कंदो आहे। टिन शयुनि खे मस्ती आहे। जवानी, हुस्न ऐं दौलत। जवानी खे भी मस्ती आहे, पर यह जवानी पंहिंजी मिल्कियत न आहे। अब जवानी पंहिंजी मिल्कियत आहे। जे अञा समझ में न अचे त जेके अछनि ॾाणण वारा बुज़ुर्ग वेठा आहिनि, इन्हनि खे चओ त बाबा हाणे तव्हांजी बि कॾहिं जवानी हुई न। अहिड़ा माण्हू बि मां खोड़ ॾिठा, तव्हां बि ॾिठा हूंदा, जंहिंखे चाचो कुराड़ो चओ त चिड़ंदा आहिनि चाचे ते। अड़े वाह, मथे जा वार अछा, कंडड़ो निकिरी वियो अथई, अछी ॾाढ़ी थी वई थी, कुराड़ो आहे। चवंदो न मौली साहब, दिलि कुराड़ी न थींदी आहे। छा चवंदो दिलि कुराड़ी? अज़ीज़ो, जेको कुराड़े चाचे ते चिड़े थो, जेकॾहिं हिन जो वस हले हा त इहो कुराड़ो थिए हा? हाँ वाह, न थिए हा। जवानी जे वई त हुस्न भी वयो, जवानी जे वई त हुस्न भी वयो। मालूम थियो त हुस्न भी पंहिंजी मिल्कियत न आहे। टियों वरी दौलत खे मस्ती आहे। हज़ारें एकड़ बनियूं, जागीरूं, जायदातूं अल्लाह जाने तो पाण या उन्हनि जा पोयां ज़ानी ऐं शराबी बणिया मिल्कतूं खपाए पिनण जे क़ाबिल थी विया। तव्हां खां पुछां थो, मुंहिंजा साईं, इहे टेई शयूं पंहिंजियूं कि न परायूं? अबा मारे ख़्याल कयो, पोइ ओधर ते वॾाई थींदी आहे? न। वरी माण्हू टिन शयुनि जे लाइ कोशिश कंदो आहे। घर भलो हुजे, पोशाक सुठी हुजे, मुआशरे में वॾो नालो हुजे, अल्लाह जो नालो थो। तव्हां सभु भला हो मूंखां। छो? अल्लाह तव्हांखे इज़त ॾिनी आहे। अल्लाह ताला तव्हांजी इज़त में इज़ाफ़ो करे। अहिड़ी सर्दी जी मौसम में वक़्तु टाइम कढी करे वेही कुरान ॿुधण आया हो पट ज़मीन ते। तव्हां मूंखां भला हो, मूंखे हिन कुरान जे सदके मथे विहारियो अथव, तव्हां हेठि वेठा हो। सभु वॾड़ा हो, अल्लाह तव्हांजी इज़त में इज़ाफ़ो करे। आमीन नथा चओ, कस थी लॻेव? तव्हां को पुछां थो, जवानी, हुस्न, दौलत इहा पंहिंजी मिल्कियत न आहे। हाणे त तव्हां मूंखे इम्तिहान में था विझो। बसि हाणे चांहि न पीअंदुमि। मूंखे नथा ॾियो त मुंहिंजे अॻो छो रखियव? इते ई फिरी वई, टेबल ते चांहि रखी, चवां थो हाणे इम्तिहान में थो अचे, तव्हांखे नथा ॾियो। मूंखे नथा ॾियो त बाक़ी हेॾे क़ुरान पाक पींदो छा? ख़ैर, मारे ख़्याल कयो। वरी माण्हू टिन शयुनि जे लाइ कोशिश कंदो आहे। कहिड़ियूं? उहे टे शयूं, घर भलो हुजे, पोशाक सुठी हुजे, ऐं इलाइक़े में वॾो नालो हुजे। खुदा वास्ते अल्लाह जो नालो अथव। अचो अल्लाह जे दरवाज़े ते तौबा कयूं, तव्हां भी मां भी। मौत आयो, टिनी शयुनि जा नाला मटिजी वेंदा। खिलण जो जान मुंहिंजा न आहे सोना। हे कुरान थो चवे, फल यज़हकू कलीलों वले यबकू कसीरा। खिलो घटि, रोवो घणो, रोवो त रब परचे।
असां तव्हां छा चवंदा आहियूं अदा खिल तॾहिं जॾहिं खटे अब चइबो आहे न खिल तॾहिं जॾहिं खटे अञा त कम आहे साईं तवज्जो मारे ख्याल दुनिया में नालो तो खान साहब मौत आयो नालो छा थींदो सभा मैयत खान जी खानी वई न खान जी खानी खत्म हाणे मैयत दुनिया में असां तव्हांजे कपड़न जो नालो काटन या बोस्की जो वगो मौत आयो असां तव्हांजे कपड़न जो नालो छा थींदो बाबा कफन माना मटजी वियो नालो दुनिया में असां तव्हांजो नालो घर जो हाउस या बंगलो ॿुधो नरम गरम बिस्तरन ते सुम्हण वारो ओ जवानी हुस्न ऐं दौलत ते नाज़ करण वारो मौत आयो असां तुझे घर जो नालो थी कबर जेका शइ ठही आहे रहण लाइ जेको ॼायो आहे मरण लाइ अचो त तैयारी कयो जंहिंजा एहसान हूंदा आहिनि इज्जत वारो माण्हू उन सां फिटाईंदो न आहे असां तव्हां ते अल्लाह जा एहसान आहिनि या कोन न न आहिनि त न कयो आहिनि त ॻाल्हायो आहिनि पुट नंढा तव्हां न ॻाल्हायो आहिनि न पोइ उन सां फिटायो आहे रहायो आहे भली तव्हांजे ॻोठ में हिन माले में मस्जिद बि आहे तव्हां वटि निमाज़ी घणा आहिनि की न बेनिमाज़ी नंढा तव्हां न ॻाल्हायो अबा बेनिमाज़ी तवज्जो मारे ख्याल जंहिंजा एहसान हूंदा आहिनि उन सां फिटाइबो नहीं जेको निमाज़ नथो पढ़े इन पंहिंजे रब सां फिटायो वरी जंहिंजा थोरा हूंदा आहिनि उन सां बि फिटाइबो अलाह जा थोरा असां तव्हां ते कोन्हनि वरी सिंधी में चइबो आहे ॾाढे सां न फिटाइबो आहे छो ॾाढे सां फिटाइण माना मार जी मर्ज़ी अदा अलाह ॾाढो आहे न पोइ उन जे दर ते नथा अचूं असां तव्हां मार साण जहिड़ा आहियूं अम्मा आयशा फरमाई थी अल्लाह जा रसूल चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अदा लाउड मथियों हले तो बुझ भले तो आवाज घट तो घणो तस घटे छिके रखो मां वेठो तू भी लाउड छडियो हलियो वन ओ कहीं चो अॼु कबियूं ॻाल्हियूं सफ़ा पोइ तूं खटे या मां खटा अम्मा आयशा फरमाई थी अल्लाह जा रसूल चओ सल्लल्लाहु साईं क़यामत में तव्हां पंहिंजनि खे कीअं सुञाणंदव पुछे थी अम्मा आयशा 1.25 लाख नबियनि जी उम्मत भी हूंदी साईं तव्हां जी उम्मत भी होंदी साईं कीअं सुञाणंदव तव्हां पंहिंजा फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयशा जी मुंहिंजा साईं आयशा मुंहिंजनि खे अल्लाह ताला हिकु अहिड़ी निशानी ॾिनी आहे जंहिं निशानी सां मुंहिंजा परे खां पधरा हूंदा अहिड़ी निशानी आहे जैसा परे खां पधरा हूंदा मां मोहम्मद परे खां सुञाणंदुमि ये मुंहिंजा थई साईं निशानी केड़ी फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयशा 5 वक्त वुजू कंदा नमाज पढ़दा नमाज जे करे 5 युज़वा चोॾीअ जे चंड वांगुर चमकदा ईंदान मां मोहम्मद परे खां सुञाणंदुमि ये मुंहिंजा थई बाह खां वठी मां मोहम्मद आब हाउस कौसर जा जाम प्यारी दोमान फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयशा बाह खां वठी मां मोहम्मद जन्नत में दाखिल कंदोमान छा चें त नमाज़न जा चेहरा चोॾीं जे चंड वांगुर
चमकदा जी पंज कलाण घोड़ो परे खां पधरो फरमाया आयशा मुंहिंजा निमाज़ी परे खां पधरा हुंदा अम्मा आयशा फरमाए थी साईं बेनिमाज़ी बई पासा ॿुधायांव न पोइ मर्ज़ी आहे तव्हांजी जेका शइ वठो ऐं इंशाअल्लाह क़ुरान खां ॿाहिरि न वेंदो अम्मा आयशा फरमाए थी साईं बेनिमाज़ी फरमा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयशा बेनिमाज़ी जो हशर क़यामत ॾींहुं फिरौन हामान कारून उबय बिन खलफ सां थींदो फरमा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयशा बेनिमाज़िन जा मुंह क़यामत ॾींहुं कारा हूंदा फरमा तो कुरान यौम तबयज़्ज़ु वुजूहु व तस्वद्दु वुजूह कुरान फरमा तो हिकड़न जा मुंह अच्छा हिकड़न जा कारा जय पढ़ी नमाज उन्हनि जो मुंह अछो हे कुरान तो फरमाए जय न पढ़ी नमाज उन्हनि जो मुंह कारो सुभान अल्लाह खुदा जो खौफ कर बा सुभान अल्लाह न चओ तौबा कर मां तो चवां मुंह कारो चे तो सुभान अल्लाह अब हेॾे मारे ख्याल कयो तव्हां को पुछां थो मोह अच्छो भलो की न कारो अबा कारो मोह अलाह न करे न कंहिंजो हिन क़ुरान खे मञियो था न सचो आहे न पोइ हे क़ुरान थो चवे जेको निमाज़ न पढ़ंदो हुनजो मोह कारो हूंदो मर्ज़ी तव्हांजी पढ़ो या छॾियो फरमा तो कुरान व मन अरज़ा अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़नक़ा व नहशुरुहु यौमल क़ियामत आमा कुरान फरमा तो जे मुझे जिक्र खां निमाज़ खां कुरान खां मुंह मोड़ियाऊं रोज़ी तंग कंदो मान सुकून ख़त्म कंदो मान रोज़ी तंग सुकून ख़त्म कहीं चयो कुरान ये बाज़ाब दुनिया में साईं टियों फरमा तो कुरान व नहशुरुहु यौमल क़ियामत आमा ये गालियूं तव्हांखे न ॿुधाईंदासीं न क़यामत ॾींहुं चवंदव रब आया इज़त कईसीं न मथे विहारियोसीं न असां मुतबर आसीं भला आसीं क़ुरान जे करे मथे विहारियोसीं न रब ये गालियूं तो असांखे न ॿुधायो कुरान फरमा तो क़यामत में उथंदा बेनिमाज़ी मां रब अंधो करे उथारींदो मां रोज़ी तंग सुकून ख़त्म क़यामत में उथंदा मां रब अंधो करे उथारींदो मां हर तबके जो माण्हू रोज़ी जे मामले में परेशान आहे या कोन्हे बा महंगाई जे करे हर तबके जो माण्हू परेशान आहे पर ॿुधो कुरान थो चवे इन्नल्लाह युग़य्यिरु मा बिक़ौमिन हत्ता युग़य्यिरु मा बिअन्फुसिहिम कुरान फरमातो जेस ताईं अल्लाह ताला कहीं भी कौम जी हालत न मटाइंदो आहे जेस ताईं कौम पंहिंजी हालत पाण न मटाए न कंदो अल्लाह ताला बाने खे अज़ाब जेस ताईं बानो पाण अज़ाब जे लाइ तैयार न थिए पोइ तव्हां छा चवंदा सिंधी में जहिड़ा रूह तहिड़ा ख़त्म आहे न ॻाल्हायो नथा अब ईअं चइबो आहे न नबी से फरमायो जेड़ा तवाजा अमल हुंदा खुदा हुक्मरान ता के ओड़ा दींदो असांजा अमल खराब इन बेन ते छो था तबसरा कयो फिलानो हेड़ो फिलानो हेड़ो फिलानो हेड़ो फिलानो हेड़ो बेटा ये जो भलो पांजो भाए दबे के घट न जान ए बड़े सुना थव त पांजे घरे बान में दिसो खूबियूं ॾिसणियूं थव बेड़ी ॾिसो असां सॼो ॾींहुं ॿराया आइब कढंदाऊं फिलानो राशि आहे फिलानो मुल्क लुटेयो फिरेयो वञी धूड़ पाए लुटे वियो पंहिंजा अमल सिधा कयो नबी साईं फरमायो जहिड़ा तव्हांजा अमल हूंदा ख़ुदा तव्हांखे हाकिम ओड़ा ॾींदो अमल ठीकु कयो हाकिम अहिड़ा मिलंदा जहिड़ा असांजा अमल आहिनि हुकुमरान अहिड़ा आहिनि ॿिए ते तनक़ीद छो था कयो हिन में लिखियो पिया मां पंहिंजी ॻाल्हि त कोन कई क़ुरान खां परे निमाज़ खां परे मस्जिद दर ते या तकियो ई कोन था ॿुधो क़ुरान फरमा तो कुरान व मन अरज़ा अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़नक़ा व नहशुरुहु यौमल क़ियामत आमा अने ॿुधो कुरान में फरमा तो खबरदार
रोजी तंग सुकून खत्म क़यामत में उठंदा मार बांधो करे उथारी दो मान ओ जो मुसलमानो जेकरे माल वधाइणो थव कुरान छा तो फरमाए फरमा तो कुरान लैन शकरतुम लाज़ीदन्नकुम कुरान में फरमा तो शुक्र कयो त वधायां छा कयो असांजे इलाइक़े में हमरा 3 ट्रैक्टर सफ़ा बोरन सां भरे चोटवा करे खणी वियो सारन जा रस्ते में मिलियो मूंसां मां चो ख़बर ॾे चे मोली साहब दुआ कजांइ बाक़ी मज़ो कोन थियो अञा त व्याज न कर्ज़ में पूरो मां चो छो चेसे बिज वरतुम भी व्याज जो भाण भी व्याज जो तेल जा पैसा भी व्याज जा मोली साहब बंदियूं कारी हूं 3 ट्रैक्टर सट ही न झली तहां वटि व्याज कोन्हे आदलपुर जो वाणियो वठंदो 100 ते 5 रुपया घोटकी जो मुसलमान 100 ते 15 रुपया खेलण जी गाल नथो कयां रोइण जो मक़ाम वाणिया व्याज वठन त उन्हनि जो ॾुखो मुसलमान इएं था चरण जीअं बकरी चरंदी आहे लूसण फरमा तो कुरान हल्लल्लाहुल बैअ व हर्रमर रिबा कुरान फरमा तो वापार हिलाल थो व्याज हराम थो मन्यो त पोइ ॻाल्हि सिधी आहे कुरान सिधो चवे थो न मन्यो तव्हांजी मर्ज़ी घोसपुर जो वाणियो आहे जुमे में ईंदो आहे मां कई दफ़ा तकरीरनि में चयो आहे जुमो थींदो न या हिकु ॾींहुं अॻु में या जुमे जे ॾींहुं सुबुह जो फोन कंदो आहे 3 किलोमीटर असांजो ॻोठ घोसपुर खां कंदकोट जे तरफ़ आहे फोन कंदो साईं मोल साहब काथे हो चयो चवां ॿाहिरि आहे त पोइ बसि जेकॾहिं चवां मदरसे साईं जुमो पढ़ंदव हा मदरसे जे ॿाहिरि मस्जिद जे कुर्सी रखी करे मुंड खां आख़िर ताईं बयानु ॿुधंदो पोइ वरी मोटरसाइकिल ते चढ़ी हलियो वेंदो हिकिड़े दफ़े बाज़ार मां जे टपे में मां कंहिं सामान जे लाइ शहर वियुमि त मूंखे सॾु कयईं मोल साहब हेॾे चांहि पीतीमांसि कुरान मुंहिंजे साम्हूं आहे ख़ुदा जो कसम आहे जेके वाणे ॻाल्हियूं कयूं न मुंहिंजो अकुल हैरान आहे मूंखे चवणु लॻो मौली साहब चांहि पीआरे चएसि मां अर्ज़ु कयां मां चयो चएसि कुरान बि तव्हांजो सचो केरु पियो चवे वाणियो मां चयो छा चएसि तव्हांजो कुरान बि सचो तव्हांजो काबो बि सचो तव्हांजो अलाह बि सचो तव्हांजो नबी बि सचो मां चयो बाक़ी जे तव्हां मुसलमान सचा न आहियो छा चे तव्हां मुसलमान सचा न आहियो तवज्जो मारे ख्याल मां चयो छो चएसि असां व्याज वठंदा आहियूं 100 ते 5 रुपया तव्हांजा मुसलमान 100 ते 15 रुपया पोइ साईं तव्हां पंहिंजे दीन सां सचा आहियो अब सही चई कि न ग़लति हाँ बा सही चई न मां चयो ॿियो चएसि असां तवाफ़ कंदा आहियूं बुतनि जो तव्हां तवाफ़ कंदा हो कब्रुनि जो सही चई न त हलो त गाॾी में मां तव्हांखे ॾिसां गाजी शाजी मज़ार ते राज पिया आहिनि छा तवाफ़ थिए थो या कोन मां चयो अञा ॻाल्हि चएसि अर्ज़ु इहो आहे असां पंहिंजे त मड़ी ऐं मंदर जो कसम न खणंदा आहियूं पर तव्हांजे क़ुरान जो बि न खणंदा आहियूं तव्हां मुसलमान अहिड़ा दिलेर हो पंहिंजे त क़ुरान जा 10 कसम खई वेंदव असां वारो मंदर त तव्हांखे लेखे में ई कोन्हे सही चई न शिकारपुर का परना हलो हिन माइक जी डंडी जेतरी काठीअ में ॿ क़ुरान लटकिया पिया आहिनि छाजे मथां पलाल जे मथां ट्यूबवेल ते हलो तव्हांखे मां ॾिसां नंढड़ा मोटर लॻा पिया आहिनि ज़मीननि में ॿ क़ुरान उते मथां ॿधा पिया आहिनि अदा कसम अथव अलाह जो मथे काठड़ीअ में पुट खे टंगींदासीं क़ुरान टंगियल आहिनि हाँ तो एड़ो हशर थी वियो आहे जे मस्जिद में पियो आहे क़ुरान हेॾां बि भरी पई आहे हेॾो बि वरी जो सुबुह जो पुछा कंदे अदा मोली साहब बांग न ॾिनई चएसि राति मस्जिद जो तालो भणी बैटरी चोर खणी विया जहिड़ा रूह तहिड़ा ख़त्मा था असां क़ुरान खे पुठी ॾिनी आहे तॾहिं ॾुखिया ॾींहं ॾिसणा था पवनि फरमातो क़ुरान हल्लल्लाहुल बैअ व हर्रमर रिबा कुरान फरमा थो वापार हिलाल थो व्याज हराम थो
फरमाओ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व्यापारी व्यापार करे तो पर सच्चाई सा कूड़ ठगी धोखो न थो करे यो व्यापारी मरंदो क़यामत दी शहीदन सा गड बीठो होंदो सच्चाई सा व्यापार करे तो धोखो ठगी कूड़ न फरमाई व्यापार हिलाल व्याज हराम अजीज मुसलमान भाईराओ फरमाओ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व्याज देण भी गुनाह व्याज वठण भी गुनाह व्याज वठी देवण भी गुनाह व्याज जी शाहिदी भी गुनाह थो व्याज वठो तो न दियो भी न कंहिंखे वठी भी न दियो कंहिंजी लिखत भी न कयो कंहिंजी शाहिदी भी न दियो उलमा खां पुछो व्याज ॾींदड़ व्याज वठदड़ व्याज वठी ॾींदड़ व्याज जी शाहिदी ॾींदड़ व्याज जी लिखत कंदड़ घट में घट व्याज जो गुनाह 70 दफ़ा सकी माउ सां ज़िना जे बराबर अहल्लल्लाहुल बैअ व हर्रम रिबा व्यापार हिलाल थो कुरान फरमातो व्याज हराम थो इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज ते था वञण पण फरमायो कड़ा एड़ा माण्हू मां ॾिठा ओ जंहिंजा घर न कोठन जेड़ा पेट जंहिंजे पेठन में विछूं ऐं नांग जीत पिया चुरन मां पुछा के मिन हम या खी जिब्राइल केर हिन जिब्राइल केड़े ॾो अजाडो हारे जिब्राइल फरमाए तो अल्लाह जा रसूल चओ सल्लल्लाहु सही उहे माण्हू थी जेके दुनिया में व्याज खाईंदा हिते पुईदा वेंदा इहो हाल थींदो वेंदो हे कुरान तो फरमाए व्यापार हिलाल व्याज हराम अञा ॿुधो कुरान छा तो फरमाए कुलू वशरबू हलालन तय्यबा कुरान फरमातो खाओ ऐं पियो पर हिलाल ऐं पाक खाओ छा चे खाओ पियो पर हिलाल ऐं पाक खाओ व मतामुहु हरामुन व मशरबुहु हरामुन व मलबसुहु हराम व गुज़िय बिल हराम औ कमा क़ाल फरमाओ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो खाइणो हराम जंहिंजो पीअणो हराम जंहिंजो लिबास हराम जंहिंजो सॼो जिस्म हराम जे माल ते पलियल आहे इहो माण्हू मस्जिद नबवी में वञी दुआ घुरंदो ख़ुदा तो फरमाए दुआ मोटाए बूथ में हणोसि हिन जो सॼो जिस्म हराम जे माल ते पलियल आहे भला व्याज जो पैसो हराम आहे ईअं न वा ॻाल्हायो नथा जुआ जो पैसो तो हिलाल आहे न ता सवारी न हुजे लुडियो मिड़े थोरो घणो ईअं मिड़े हाँ वा जेकॾहिं पत्ते वारी तास न मिलियसि न रोड ते वेहंदो पोइ चवंदो अछूं गाॾियूं घणियूं ईंदियूं कारियूं घणियूं ईंदियूं पोइ बि चवंदो त मोहकारो ज़रूरु कयां मुड़ां न भला थोड़ो हराम आहे घणो घणो हराम आहे थोड़ो हिलालो आहे छा फरमातो कुरान या अय्युहल्लज़ीना आमनू इन्नमल खमरु वल मैसिरु वल अंसाबु वल अज़लाम रिजसुम मिन अमलि शैतान कुरान फरमातो ईमान वाराओ जुआ शराब ढारा ऐं पीना सब शैतानी कम अथव छा चे जुआ भी शैतानी कम आहे न हाँ बा इन्नमल खमरु वल मैसिरु वल अंसाबु वल अज़लाम रिजसुम मिन अमलि शैतान कुरान फरमातो ईमान वारो जुआ शराब ढारा ऐं पीना सब शैतानी कम अथव खुदा जो नालो थो मुसलमानो अरे व्याज जो पैसो जुआ जो पैसो पाण भी खाओ बच्चन के खारायो अच्छी दाढ़ी वारो अब्बो निमाज़ी उनके भी ईअं ठहे थो खुदा जो खौफ नथा कयो तव्हां वटि न हूंदी असांजे घणी आहे मुंहिंजे मदरसे जी वट में खेॾंदा असांजा मिठा वाइद असर काथे कंदा आहिनि खुदा ॼाणे थो जेसिताईं कानून न अचे मुंहिंजे मदरसे जी वट में वॾी टिकरी वॾी परे परे खां माण्हू ईंदा पोइ मां हिकिड़ो दोस्त हो जमादार हो पुलिस जो उनखे चयमि यार महिरबानी करे तालिब बि कुल ओॾे था टकनि हे जे ॾाढा चवनि छको न त छोरा था ॿोॾे पिया ॾिसनि मां चयो महिरबानी करे चई कहिड़े टाइम मां चयो 12 खां पोइ सभु हिते वेठा थी बसि लयूं हुजनि वॼो झंग हुजे ॿाहिरि लाइक़ो मूंखे चयो ॾिस जाए सुबुह जो 12 वॻे जो छा कयो 2 मोबाइलूं आंदा हिकु हिन पासे ॾांहुं ॿिए हिन पासे ॾांहुं हिनखे विच में फासायां वारो वारी लॻी के हिकु अधु वरितऊं हिकिड़ा भॼी विया पैसा जा चौपल सटे विया
हिकड़ो पोड़ो अची ॾाड़ी सां हुयो भॼण जहिड़ो न हुयो पर हुयो पुराणो जुआरी वॾो खरपीलो समूरनि जी नानी उहा उन जे ॾिठो त मां भॼी न सघंदुमि गटर जो पानी जेको मस्जिद जो